नाज़रीन, झोल में सियासी समाजी धुरियुनि पेट्रोल के नए अघनि खे रद्द करे छॾियो आहे। इन हवाले से पेश आहे गुलाम कादिर जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, इन वक्त असां झोल भरसां PSO पेट्रोल पंप जे ते बीठल आहियूं। रोज़मर्रा जे शयुनि में महांगाई अची वई आहे, भाड़ा किराया चोट चढ़ी आहिनि ऐं अवाम सो उन बारे में छा थो थिए अचो त उन्हनि खां पुछो। तव्हांखे पहिरीं तारीख़ ते तेल लहंदो चढ़ंदो, हींअर असांखे ख़बर ई कान्हे भई राति में जे तेल 25 रुपया चढ़ी वियो, हाणे केॾा वेंदासीं? मुतालबो इहो असां कंदासीं या हाणे असांखे किथे समुंड में मारे छुलियल या गिराकनि छा या शयूं हाणे ख़तमु। इमरान खान जी हुकूमत नाअहल थी वई, तेल माफ़िया बाज़ी खट, पेट्रोल जा ही हथरादू अघ जेके हुकूमत वधाया आहिनि उन सां आवाम ते एॾो असरु पियो आहे त जेको ॿिनि वेलनि जी मानी खाइण लाइ परेशान थी, भाड़ा वधी वेंदा, किराया वधी वेंदा, रोज़मर्रा जी शयुनि जो अघ वधी वेंदा हलिया। तेल माफ़िया इमरान खान जी हुकूमत खां ज़ोर आहे ऐं इमरान खान जी हुकूमत में जेके बि वेठल वज़ीर आहिनि उहे नाअहल आहिनि। जी नाज़रीन, तव्हां माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। माण्हुनि जो चवणु आहे त तेल रातो राति में वफ़ाक़ी हुकूमत महांगो करे हिकिड़ो असां मथां तूफ़ान किरायो आहे। मेरा टीम सां गॾु गुलाम कादिर मलूकाणी, मेहरान।